कदुरु आहे माण्हू न तव्हांजो साईं कदुरदान। हा साईं कदरदान असांजो हिकिड़ो शाइर आहे उन चयो आहे त कदर वारा कल थिया अचे खुटा ख़रीदार हीरे ऐं जवाहर जेके साल खलहनि सार जेके लोह पुटनि लोहार तन खे कहिड़ो कदुरु सोन जो। पोइ साईं चङी जन जे मन में वधी से न पसंदि टोणे रण में रहनि त बि खंडू खाइनि खीर सां। बाक़ी मंदी जन जे मन में तनका ॾिहाड़ी दुकार पैसे लभे ख़राब त बि बुखनि जे बुखे खां। पोइ के जेके ग़रीब हूंदा आहिनि उन्हनि वटि एतिरो क़दुरु थींदो आहे जो हद खां वधीक। कॾहिं कॾहिं अमीर घुराईंदा आहिनि त असांखे लिफ्ट बि ख़ुदि ॾींदा आहिनि पर कॾहिं कॾहिं पंहिंजी औताकुनि में बि चवंदा आहिनि भाउ ॿिए हंधि वञी रहो छो त असां वटि महिमान रहंदा। कॾहिं कॾहिं इहो बि थी वेंदो आहे पर त बि उन्हनि जे लाइ असां दुआगा हूंदा आहियूं चवंदा आहियूं त बाबा अलाह उन्हनि जे रिज़्क में कारोबार में बचण में बरकत अता फरमाईंदो। असांखे मोट सुठी मिली आहे सिंधवासियुनि जी तरफ़ां पर उन हिसाब सां जेको असां जेको ड्यूटीदार हुयासीं जंहिंजा उन टाइम में असांखे ओतिरी मोट घटि मिली जंहिंजे करे हाणे वञी असांजो उनजो अलाह कंदो पोइ तदारक थींदो मदनी वारे साईं जे सदके। बाक़ी तक़रीबन जेके माण्हू आहिनि के अहिड़े हिन फन जे इज़त क़दुरु करण वारा उन्हनि वटि असांखे सुठी मोट मिले थी ताउन बि थिए थो ऐं बचण जो गुज़र सफ़र पेट गुज़र थिए थो।